जे इमाम हुसैन सा दिल लाती मोहब्बत जो राबतो गंढियो खुदा जाने वो निभागो बि सफागो आ निदोरो बि सदोरो आ जहन्नमी बि जन्नती। जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक खयूं न इस्लाम जी तारीख़ में पहिरियों सिर आहे जेको नेज़े ते खयूं। ॿियो कंहिंजो सिर नेज़े ते इमाम हुसैन खां अॻु में कंहिंजो बि इस्लाम में सिर नेज़े ते न खयूं वियो। पहिरियों सिर इमाम हुसैन जो जेको नेज़े ते खयूं। जेॾीमहिल सिर मुबारक कूफे मां खणी दिमश्क वञनि पिया यज़ीद जे दरबार में त रस्ते में हिकिड़ो गिरजा घर हो ईसाइन जो माबद हो इबादत खानो हुयो। ईसाई राहिब हुयो जेको पंहिंजे इबादत खाने जी छत ते चढ़ियो वेठो। उन जो दरवाज़ो मथों खिड़की खुलियल हुई ओभर पासे ॾों उन रस्ते सां जेको रस्तो कूफे वारो हुयो। जेॾीमहिल उन आबिद ॾिठो त कूफे खां हिकिड़ो काफ़िलो थो अचे जंहिंमें कुझु औरतूं बि आहिनि कुझु ॿार बि आहिनि पर उहे औरतूं कैदियाणियूं बणियल आहिनि। उन काफ़िले जे अॻियां हिकिड़ो सिर आहे जेको नेज़े जे मथां चढ़ियल आहे। उन सिर जे मथां नूर जा चिमकार अची रहिया आहिनि। जेॾीमहिल उन राहिब इहो मंज़र ॾिठो पंहिंजे इबादत खाने मां हेठि लही आयो। पंहिंजे ख़लीफ़नि खे पंहिंजे मुरीदनि खे चयईं त पुछा कयो इहो काफ़िलो कंहिंजो आहे। मूंखे लॻे थो त इहो काफ़िलो को आम काफ़िलो नाहे को ख़ासि काफ़िलो आहे। माण्हू विया पुछी मोटी आया चवनि था साईं ही काफ़िलो जेको आहे चवनि था मुहम्मद करीम जे बचड़नि जो काफ़िलो आहे जंहिंखे यज़ीद कैदी कयो आहे। इन काफ़िले जो सरदार इमाम हुसैन शहीद कयो वियो आहे। उन जो सिर नेज़े ते चाढ़ियो वियो आहे। ही उन जा बच्चा कैदी बणाया विया आहिनि। जेॾीमहिल उन राहिब ये ॻाल्हियूं ॿुधियूं त चयईं काफ़िले वारनि खे चओ मुंहिंजी ज़िंदगी जी कमाई 10,000 दीनार आहिनि उहे 10,000 तव्हांखे थो ॾियां। हिकिड़ी राति जे लाइ इहो काफ़िलो मुंहिंजे हवाले कयो। हिकिड़ी राति मूंखे इन काफ़िले जी ख़िदमत जो मौक़ो ॾियो। कूफे वारा पैसे जा बुख्या हुया दौलत जा लालची हुया। उहे चवण लगा त ए राहिब 10,000 ॾे असां हे काफ़िलो सॼो तुंहिंजे हवाले कंदासीं राति हिकिड़ी। मुंहिंजा दोस्तो उन राहिब जो जेको ख़ासि कमरो भलो सुठो कमरो हुयो पंहिंजे मुरीदनि खे चई त इन कमरे खे साफ़ कयो। इन कमरे में अतुर ख़ुशबू सुरहान लॻायो। मुहम्मद जे बचड़नि खे इन कमरे में रहायो ऐं पाण इमाम हुसैन जो सिर पाक वरतई। उन सिर मुबारक जा चेहरो पाक रत में रंगीन हुयो। जेके तीर लगा हुया चेहरे पाक ते जख्म हुया। जिस्म रत में चेहरो रत में रंगीन हुयो। सुहारी मुबारक रत में रंगीन हुई। जुल्फ मुबारक रत में गाढ़ा हुया। उन ईसाई राहिब छा कयो जो हज़रत इमाम हुसैन जे जुल्फनि खे धोतई चेहरे के धोतई साफ़ कयई। उन चप मुबारक जन के मदीने वारो मीर चुमड़ियूं ॾींदो हुयो। उन चेहरे पाक के साफ करे खुशबू सुरहान जुल्फन में लगाए पंजी झोली में रखई ऐं पान ॾिसंदो रहियो अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहियसि। मुंहिंजा दोस्तो रात थी आ हिन राहिब छा कयो जो उन चेहरे पाक के हिकिड़े थाल में रखई। उन थाल में रखे पंहिंजे कमरे में पाण
उन्हें थाल जे गया जे नमाज में गोडड़ा भंजी वेबो आ ये बाहूं बधी इमाम हुसैन जे चेहरे जी ज़ियारत दीदार करण लगो आ मुझा दोस्तों चेहरो बि चेहरो आ वो चेहरो आ जंहिंखे मदीने वारो मीर चुमियूं ॾींदो आ हज़रत याला बिन मुर्रा थो चवे हिकिड़े ॾींहुं हुज़ूर मदीने जे गली मां अचनि पिया इमाम हुसैन ॿारनि सां रांदि खेॾे पियो सुहिणो नबी गली में वेही रहिया इमाम हुसैन खे भाकुर पाए पंहिंजे सीने सां लाथऊं पोइ छा कयूं जो हिकिड़ो हथु खाॾीअ जे हेठों ॿियो हथु मथे जे मथों ॾेई चपन ते रखे इमाम हुसैन जा चप चुमण लॻा पंहिंजी ज़बान चूसाइण लॻा उहो पाक चेहरो जंहिंखे मदीने वारो साईं पंहिंजी ज़बान चूसाईंदो अजो पाक चेहरो ईसाई राहिब जे अॻियों आ हीअं ॾिसे बि थो अखियुनि में ॻोढ़ा बि वहनि पिया जेॾी महिल रात आधी रात थी आ त आवाज़ आयो ए राहिब हिन हुजरे मां ॿाहिरि निकिरी वञ अॼु पाक रूह अचनि था हुसैन जो दीदार करण जे जरूर अमर खातून जन्नत जो रूह आयो हूंदो ओ राहिब ॿाहिरि निकिरी वञ अॼु पाक रूह दीदार जे लाइ अची रहिया आहिनि ये मुझी ज़बान मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुझी ज़बान मुझो कलम हर हूर हुसैन खे हार विधा हर हूर हुसैन खे हार विधा वही पर करबल बणे जी बाग़ैरम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम पुट कूंध वियो काज जी रात कुसी जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम मुंहिंजा दोस्तो पूरी रात आबिद खिदमत ऐं सेवा में गुज़ारे थो जीअं सुबुह थियो आहे उन जे दिलि वारो ॾीओ रोशन थी वियो चए थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्तो ईसाई राहिब कलमो पढ़ी मुसलमान बणजी वियो आहे हुननि ज़ालिमनि 10,000 वरता मुंहिंजा दोस्तो सुबुह जो काफ़िलो अॻिते हलियो जेॾी महिल अहल बैतन जो काफ़िलो हले पियो
जे चेहरे जो दीदार कयो आ उन चयो त ही इबादत खानो तव्हां खे आयो मां हुसैन जी गुलामी न छॾींदुसि काफ़िले जे पुठियां लॻी पियो आ चे तो बाक़ी जिंदगी हुसैन जे बच्चन जी गुलामी में पूरी कंदुसि इन सारी जिंदगी जे राहिबी मशाइखी का हुसैन जे दर जी गुलामी मुझे ला वधीक शान वारी ओ मुझा दोस्तों जने इमाम हुसैन के सुञातो दिल लाती दुनिया बि उन्हनि जी आख़िरत बि उन्हनि जी ॿई जहान उन्हनि जा रब आबाद करे छॾिया पर जेको मुसलमान सदाए ऐं नबी जे बच्चन सां बुग़्ज़ रखे नबी जे घराणे सां अदावत ऐं वेर रखे इहो यज़ीदी त सॾे सघिबो पर मोमिन न सॾिबो मोमिन उहो आहे जंहिंजे रगुन रेशन में सुहिणे हुसैन जी मुहबत समायल